सिंधु माथिरी जे तहज़ीब ते तहक़ीक़ जे हवाले सां आउं रुखसदी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सिंधु माथिरी जे तहज़ीब ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले जी पहिरीं कड़ी तौर पाकिस्तान जे मशहूर आर्कियालॉजिस्ट अहमद हुसैन दानी जो ज़िक्र कंदासीं। प्रोफेसर अहमद हुसैन दानी पाकिस्तान जो मशहूर आर्कियालॉजिस्ट, तारीख़दान ऐं ॿोली माहिर हुयो। पाण 20 जून 1920 में भारतीय रियासत छत्तीसगढ़ जे बासना शहर में जनम वरितो ऐं 26 जनवरी 2009 में इस्लामाबाद में दिलि जे तकलीफ़ सबबि लाॾाणो करे वियो। A.H. दानी बनारस हिंदू यूनिवर्सिटी मां 1944 में MA जी डिग्री हासिल कई, जंहिं बैदि पाण 1945 में मशहूर आर्कियालॉजिस्ट सर मार्टिमर व्हीलर जे सरबराही हेठि आर्कियालॉजी जे शुबे में ट्रेनी जी हैसियत सां कमु शुरू कयो। हुन सर मार्टिमर व्हीलर तरफ़ां टेक्सेला ऐं मोहनजोदड़ो जी खोटाई वारे कम में साणस गॾु शिरकत कई, जंहिं बैदि खेसि ब्रिटिश इंडिया जे आर्कियालॉजी खाते तरफ़ां आगरा ऐं ताजमहल जे तारीख़ी वरसनि जी सार संभाल ऐं हिफ़ाज़त लाइ मुक़ररु कयो वियो। बाद में प्रोफेसर दानी यूनिवर्सिटी कॉलेज लंडन जे इंस्टीट्यूट ऑफ आर्कियालॉजी मां PhD जी डिग्री हासिल कई। कश्मीरी नस्ल सां वास्तो रखंदड़ प्रोफेसर दानीअ खे ॾखिण एशिया ऐं सेंट्रल एशिया जे आर्कियालॉजी ऐं तारीख़ बाबति माहिर तसवर कयो वेंदो आहे। पाण सिंधु सभ्यता ऐं गंधारा तहज़ीब ते खोजना कई ऐं केतिरनि ई क़दीम माॻनि जी खोटाईअ में भेरो वरितो। प्रोफेसर दानी 35 मक़ामी ऐं बैन अल-अक़वामी ॿोलियूं सम्झी ऐं ॻाल्हाए सघंदो हो, जिन में सिंधी, हिंदी, बंगाली, कश्मीरी, मराठी, पश्तो, फारसी, पंजाबी, संस्कृत, तामिल, तुर्किश, इंग्लिश ऐं उर्दू ॿोलियूं शामिल हुयूं। बरे सगीर जे विरहाङे बैदि प्रोफेसर दानी भारत खां ओभर पाकिस्तान, हाणोके बांग्लादेश में वञी रहाइश इख्तियार कई। खेसि 1947 में पाकिस्तान हुकूमत तरफ़ां आर्कियालॉजी खाते में असिस्टेंट सुप्रीडेंट मुक़ररु कयो वियो, जंहिं बैदि 1959 में खेसि तरक़ी ॾेई आर्कियालॉजी खाते जो इंचार्ज सुप्रीडेंट मुक़ररु कयो वियो। बाद में 1955 धारे खेसि नेशनल कमेटी फॉर म्यूज़ियम्स इन पाकिस्तान जो सदर मुक़ररु कयो वियो। प्रोफेसर दानी ढाका यूनिवर्सिटी में 1950 खां 1962 ताईं 12 साल तारीख़ जे शोबे में प्रोफेसर तौर बि ज़िम्मेवारियूं निभायूं। बाद में हुन पेशावर यूनिवर्सिटी जे आर्कियालॉजी शोबे में 1962 खां 1971 ताईं प्रोफेसर तौर ज़िम्मेवारियूं अदा कयूं। इन अरसे दौरान प्रोफेसर दानी लाहौर ऐं पेशावर में म्यूज़ियमनि जी बहाली ऐं तरक़ीअ लाइ अहम किरदारु अदा कयो। बाद में पाण इस्लामाबाद यूनिवर्सिटी, जंहिंजो नालो बाद में क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी में तब्दील कयो वियो, उन में तारीख़ ऐं सोशल साइंस जे शोबनि जो सरबराह बि रहियो, जिते 1980 में पंहिंजी रिटायरमेंट ताईं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदो रहियो। पाण इन अरसे दौरान आर्कियालॉजिकल एंड हिस्टोरिकल एसोसिएशन ऑफ पाकिस्तान जो सदर बि रहियो। प्रोफेसर दानी सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ में इंतहाई अहम किरदारु अदा कयो। हिन डेरा इस्माइल खान में सिंधु सभ्यता जे क़दीम माॻ रहमान ढेरी जी खोटाई कराई। पाण गंधारा तहज़ीब जे माॻनि ते काफ़ी खोजना कई। प्रोफेसर दानी पंहिंजे तहक़ीक़ ज़रिए इहो साबित करण जी कोशिश कई
त सिंधू सभ्यता हिन माथिरी जी पंहिंजी असलूकी तहज़ीब हुई ऐं सिंधू सभ्यता मथां ॾखिण भारत जे कल्चर जो को बि असर मौजूद न आहे। सिंधू सभ्यता जे तरक़ीअ में गंगा माथिरी जे माण्हुनि जो को बि किरदारु न रहियो आहे। प्रोफेसर दानी सिंधू सभ्यता बाबति केतिरा ई किताब ऐं मक़ाला लिखिया। सिंधू माथिरी जे सभ्यता ते तहक़ीक़ जे हवाले सां प्रोफेसर दानी जे ख़िदमतुनि खे विसारे नथो सघिजे। पाण संदसि लिखियल किताबनि जो हिते मुख़्तसर ज़िक्र कंदासीं, जिन में इंडस सिविलाइज़ेशन, प्री हिस्ट्री एंड प्रोटो हिस्ट्री ऑफ ईस्टर्न इंडिया, पाकिस्तान थ्रू द एजिस, हिस्टोरिक सिटी ऑफ टेक्सेला, हिस्ट्री ऑफ नॉर्दर्न एरियाज ऑफ पाकिस्तान, रोमांस ऑफ खैबर पास, न्यू लाइट ऑन सेंट्रल एशिया, सेंट्रल एशिया टुडे, ह्यूमन रिकॉर्ड्स ऑन कुराकोरम हाईवे, पिशावर हिस्टोरिक सिटी ऑफ द फ्रंटियर, ट्राइब्स एंड पीपुल्स ऑफ नॉर्दर्न पंजाब अहम किताबनि में शामिल आहिनि। जॾहिं त संदसि अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ पाकिस्तान बुक 1 हिकु सीरीज़, हिस्ट्री ऑफ नॉर्दर्न एरियाज ऑफ पाकिस्तान, चिलास द सिटी ऑफ नांगा पर्बत, ठट्टा इस्लामिक आर्किटेक्चर, अल बैरूनिस इंडिका, इंडियन पेलोग्राफी, ढाका a record of its changing fortunes, bibliography of Muslim inscriptions of Bengal संदसि मशहूर किताबनि में शामिल आहिनि। महिरबानी।